टिकली ते 1 अरब रुपयनि जी लाॻत सां सिंध हुकूमत पारां क़ाइमु कयल IBA कैंपस ठट्टो खे बाज़ाब्ता तौर ते IBA सखर जे हवाले कयो वियो। DC ऑफिस ठट्टो में इंतज़ामी मामला कमिश्नर हैदराबाद अब्बास बलोच IBA सखर जे वाइस चांसलर मीर मोहम्मद शाह हवाले कया। IBA कैंपस ठट्टो में रहियल कम IBA सखर जी इंतज़ामिया पारां मुकमल कराए 2022 ऐं 23 जी एकेडमिक साल में क्लासिस शुरू कया वेंदा। कमिश्नर हैदराबाद जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि। IBA कैंपस ठट्टो सिंध जे लाड़ वारे खिते समेत सॼी सिंध लाइ हिकु वॾो एज़ाज़ ऐं तइलीमी इदारो साबित थींदो, जंहिं में ठट्टे खां थरपारकर ताईं लाड़ जे समूरे ज़िले जे शागिर्दनि खे वधीक अहमियत हासिल हूंदी। हीउ सिंध जे तारीख़ी ज़िले ठट्टे में क़ाइमु थियल ऐं जल्द शुरू थींदड़ वॾो तइलीमी इदारो आहे। कमिश्नर हैदराबाद अब्बास बलोच जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि। IBA ठट्टो कैंपस खे IBA सखर जियां हिकु बहितरीनु इदारो बणाए लाड़ पट समेत सॼे सिंध ऐं पूरे पाकिस्तान लाइ कोटा फ्री तइलीमी इदारो बणायो वेंदो।